नवाज शरीफ टे भेरा वज़ीर आज़म रहण बावजूद सिंध लाइ कुछ न कयो, जंहिं करे सिंध में शींहं बदिरां सितारे जे निशान ते विढ़नि पिया। सितारा ॾींहं जो न पर रुगो रात में सुठा लॻंदा आहिनि। उहे हितां जे अवाम खां वोट वठी रायवंड ऐं लाहौर जी ख़िदमत कंदा आहिनि। उन्हनि हुकूमत ठाहिण बाद थर जो ग्रेनाइट विकिणण जो मंसूबो जोड़ियो आहे, पर कारूंजर तरफ़ कंहिं बि हथ वधायो त संदन हथ कटे छॾींदासीं। चासरे में जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन शख़्स कूड़ ॻाल्हायो त थरकोल मंसूबो उन्हनि शुरू कयो। थरपारकर में संदन को मंसूबो हुजे हां त उहे हिते जलसो कनि हा। अवाम 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी पीपी उम्मीदवारनि खे कामयाब बणाए चूंडुनि में कामयाबी बाद पीपी अॻवान अवाम जी ख़िदमत कंदा। पंहिंजे मंशूर ते अमल करे अवाम खे समूरी सहूलियतूं ॾींदासीं। ॿियनि पार्टियुनि खे रुगो इक़्तिदार जी लालच आहे। रुगो पीपी अवाम लाइ सियासत कंदी आहे। शहीद बीबी खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जे हक़नि जी हिफ़ाज़त जो अलम खंयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजी अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदो। सखर में चूंड मुहिम जे सिलसिले में रैली खे ख़िताब कंदे आसपा भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿियूं पार्टियूं अमीरनि खे वधीक अमीर ऐं ग़रीबनि खे ग़रीब कंदियूं आहिनि। बिलावल वाहिद लीडर आहे जेको ग़रीबनि लाइ विढ़ी रहियो आहे। अवाम वोट जो सही इस्तेमाल कयो त पाकिस्तान मज़बूत थींदो। गॾिजी कम कंदा त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे तरक़ी खां न रोके सघंदी। बिलावल वज़ीर आज़म बणिजंदो त ग़रीबनि लाइ विढ़ंदो। अवाम खे 8 फरवरी ते तीर ते ठपो लॻाइणो आहे। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी खे गैर शरई निकाह केस में भी सजा मिली वई। अदालत पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी खे गैर शरई निकाह केस में 7 साल कैद ऐं 5 लाख रुपया दंड जी सजा ॿुधाए छॾी। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जो निकाह गैर शरई ऐं गैर कानूनी करार सीनियर सिविल जज कुदरतुल लाइ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत गुज़िरियल ॾींहुं अडेला जेल में ॿुधणी मुकमिल थियण ऐं शाहिदनि सां आॾी पुछा बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। 9 मई जी रिथाबंदी पीटीआई बानी ऐं शेख रशीद जे चवण ते कई वई। पीटीआई अॻवान वासिक कयूं, सदाकत अब्बासी, अजमल साबिर ऐं उमर तनवीर भट्ट पीटीआई बानी ऐं शेख रशीद खिलाफ़ दहशतगर्दी टोड़ा अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। ज़रियनि मूजिब पीटीआई जा 4 अॻवान सुल्तानी शाहिद थियण बाद 154 जो बयान बि रिकॉर्ड कराए छॾियो आहे। अजमल साबिर बयान में चयो आहे त शेख रशीद ऐं 6 मई ते लाल हवेली में इजलास घुरायो हो, जंहिं में 9 मई जी रिथाबंदी कई वई हुई। आम चूंडुनि लाइ तयारियूं मुकमिल आहिनि। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त मुल्क में जमहूरियत जो तसलसल जारी आहे। इलेक्शन लाइ सिक्योरिटी खे 3 हिस्सनि में विराए वियो आहे। पहिरें हिस्से में पुलिस ऐं ॿिए हिस्से में रेंजर्स ऐं एफसी सिक्योरिटी जा फर्ज़ अदा कंदी। 3 हिस्से में पाक फौज सिक्योरिटी जा फर्ज़ निभाईंदी। 12 करोड़नि खां वधीक शहरी वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। असां बिजली जी लोड शेडिंग ख़त्म कई। मुल्क मां गुरबत बि ख़त्म थी रही आहे। उहो ॾींहुं यादि करियो जॾहिं वज़ीर आज़म ऐं मुल्क में सीपैक मंसूबो आयो। असां पंहिंजे दौर में IMF खे खुदाहाफ़िज़ चई छॾियो हो। गुजरावाला में जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो आहे त नून लीग जे दौर में मानी जो अघु घटि हो। सब्ज़ी 10 रुपया किलो मिलंदी हुई। हुननि जे दौर में $60 अरब जी सीड़पकारी आई हुई। आवाम खे इज़त ऐं सुठो रोज़गार मिलण ताईं आराम सां न वेंदासीं। वफ़ाक़ी काबीना मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल 13 लाख अफ़गान पनाहगीरनि जे मुद्दे में वाद करे छॾी। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना सैफ़रान वारी वज़ारत जे समरीअ ते गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि जे प्रूफ ऑफ रेजिडेंस कार्ड जे मुद्दे में मार्च 2024 ताईं वाद कई। काबीना पहिरीं समरी ते एतिराज़ भरिया हुआ। गैर कानूनी तौर पाकिस्तान में तरसियल 13 लाख अफ़गान पनाहगीरनि जे मुद्दे में वाद अफ़गान हुकूमत जी दरख़्वास्त ते कई वई आहे।
निगरान हुकूमत पेट्रोल महांगो करण बाद महांगाई सटियल अवाम मथां बिजली बम किराए छॾियो। बिजली फी यूनिट ₹4.52 महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली अघ में बाद डिसंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई। बिजली वापेदारनि मथां 39 अरब 80 करोड़ रुपयनि जो वाधू भार पवंदो। रिटायरमेंट ताईं मोकल ॾियो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ खे सज़ा ॿुधाईंदड़ एहतसाब अदालत जे जज हिकु भेरो ॿीहर मोकल जी दरख़्वास्त ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जज मोहम्मद बशीर जी मोकल वारी दरख़्वास्त मिलण जी तस्दीक करे छॾी। ज़रियनि मूजिब जज मोहम्मद बशीर 14 मार्च ते उहिदे तां रिटायर थींदो। FIA जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी विंग डफेड़ पखेड़ ऐं चिड़ ॾियारींदड़ बयाननि ते पीटीआई बानी जी भेण अलीमा खान खे तलब करे वरितो। घरू वज़ारत जी शिकायत ते अलीमा खान खे नोटिस जारी। FIA जे साइबर क्राइम विंग पारां अलीमा खान खे 6 फरवरी ते पेश थियण जी हिदायत। सूबे जे अवाम खे यकीन ॾियारियां थो त चूंडूं शफ़ाफ़ थींदियूं। निगरान सिंध हुकूमत अणधुरियूं चूंडूं कराईंदी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर सिंध हाई कोर्ट में चेस्ट पैन यूनिट जे इब्तिदाई तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त यूनिट क़ाइम करण जो मक़सदु दिल जी बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि खे बहितरीन सहूलियतूं फ़राहम करणु आहिनि। हैदराबाद जी अदालत मटियारी मोटरवे स्कैंडल केस में 3 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एहतसाब अदालत मोहम्मद हुसैन कोराई, ताबिश शाह ऐं रफ़ीक अहमद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। गुज़िरियल ॿुधणी ते अदालत जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿिए ॾींहुं बि बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, जामचोरो, सखर, जेकबा, दादू, खैरापुर, कशमोर, काज़ी अहमद, पडीदन, फैज़गंज, भांड, सैदाबाद ऐं बाढे में वसकारो। थारूशाह, दरबेलो, मंझट, घोटी, दिलेपोटा ऐं सखीदाद वाही में बि बरसात। कराची में सुभाणे तेज़ बरसात पवण जो इम्कान।